सऊदी वलीअहद पारां इस्लामी मुल्कनि जे गॾियल सरबराह इजलास में गज़ा ऐं लबनान में जंग बंदी जो मुतालबो। फ़लस्तीनी इलाक़नि लबनान ऐं ईरान ते इज़राइली हमले जी मज़म्मत। शहज़ादा मोहम्मद बिन सलमान ख़िताब कंदे चयो त आलमी बिरादरी ईरान जी सलामती ऐं ख़ुदमुख्तियारी जे एहतराम लाइ इसराइल खे पाबंद करे। फ़लस्तीनी सदर महमूद अब्बास चवे थो सऊदी अरब जे रियासती हल जे मंसूबे जी हिमायत था करियूं। फ़लस्तीनी जी नस्ल कुशी जे ख़िलाफ़ आहियूं। गज़ा में जंग बंदी वक़्त जी ज़रूरत आहे। फ़लस्तीन खे रियासत क़ाइमु करे गादीअ वारो हंधि अल कुद्स शरीफ़ कयो वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो इस्लामी सरबराही इजलास खे ख़िताब। चयाईं इसराइल खे हथियारनि जी फ़राहमीअ ते पाबंदी लॻाई वञे। इसराइल इमदाद जी बंदिश खे बतौर हथियार इस्तेमालु करे रहियो आहे। इसराइल आलमी इंसानी तहफ़्फ़ुज़ जे क़ानून जी भञगड़ी कई आहे। पाकिस्तान सां लाॻापा ख़ते में विझंदड़ समूरियूं कोशिशूं नाकाम बणाइण लाइ पुरज़म आहियूं। दहशतगर्दी जो मुक़ाबिलो करणु ऐं अहिड़नि वाक़िअनि खे रोकणु आलमी बिरादरी जी गॾियल ज़िमेवारी आहे। चीनी परे खाते जे तर्जुमान जी प्रेस ब्रीफिंग। चयाईं ॿिन्ही मुल्कनि जे मफ़ाद लाइ मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार जारी रखियो वेंदो। आइनी बेंच घट में घट 5 जजिस ते मुश्तमिल हूंदी। टिरकनी कमेटी बेंच ठाहींदी। जस्टिस अमीनुद्दीन खान जे चैम्बर में थियल इजलास में फ़ैसिलो। इजलास में 26 तरमीम बाद आर्टिकल 191A तहत केसनि जे कलर कोटिंग जो फ़ैसिलो कयो वियो। सीनियर रिसर्चर ऑफिसर मज़हर अली खान खे आर्टिकल 199 जे केसनि जी स्क्रूटनी जो टास्क ॾिनो वियो। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर सां ऑस्ट्रेलियाई फ़ौज जे सरबराह लेफ्टिनेंट जनरल साइमन स्टूअर्ट जी मुलाक़ात दौरान गॾियल दिलचस्पी जे मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि। ISPR मूजिबि दिफ़ा ऐं सलामती में सहकार खे वधीक मज़बूत बणाइण जे अज़्म जो वर्जाउ। ऑस्ट्रेलियाई फ़ौजी सरबराह पारां दहशतगर्दी ख़िलाफ़ पाकिस्तान जे कोशिशुनि खे साराहियो। ऑस्ट्रेलियाई फ़ौज जे सरबराह पारां GHQ में शहीदनि जे यादगार ते हाज़िरी। गुल रखिया विया। पाक फ़ौज जे हथियारबंद दस्ते ऑस्ट्रेलियाई फ़ौजी सरबराह खे गार्ड ऑफ ऑनर पेश कयो। कराची हवाई अॾे ते चीनी शहरनि ते हमले जी जांच में अगभराई। औरत समेत 3 दहशतगर्द गिरफ़्तार। सहूलतकारी में रिक्शा ड्राइवर ऐं बैंक मुलाज़िम मुलविस निकिता। सिंध जे घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जो चवणु आहे त जाबदार जावेद उर्फ़ समी एयरपोर्ट हमले जो मास्टर माइंड आहे। हमले जे मास्टर माइंड ऐं सहूलतकार खे RCD हाईवे तां गिरफ़्तार कयो वियो। हमले में इस्तेमालु थियल गाॾी कराचीअ मां ख़रीद कई वई हुई ऐं रक़म ख़ानगी बैंक ज़रिए अदा कई वई। दहशतगर्दनि जे वॾे नेटवर्क खे वाइखो कयो वियो आहे। पाकिस्तान खे कमज़ोर करण जूं साज़िशूं थी रहियूं आहिनि। KP असेंबली मां सीरतुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बतौर मज़मून निसाब में शामिल करण जो ठहराव मंज़ूर। सरकारी मेंबर अब्दुल सलाम पेश कयल ठहराव में मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त स्कूलनि में ॿारनि खे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत पढ़ाई वञे। ऐवान इत्तफ़ाक़ राय सां ठहराव मंज़ूर करे वरितो। वॾे वज़ीर बरादरी शाह सां रूस जे सफ़ीर अल्बर्ट खुरीफ जी मुलाक़ात। वॾे वज़ीर बरादरी शाह ऐं रूसी सफ़ीर में ॿितरफ़े वापार वधाइण ते इत्तफ़ाक़।
रशियन इलेक्ट्रिक बस कराची में आणण ते बि ॻाल्हि ॿोल। वॾे वज़ीर जो चवणु आहे त रशियन कौंसल जनरल सां बहितर कोऑर्डिनेशन आहे। रूस सां लाॻापा बहितर खां बहितर ऐं मुस्तहकम थी रहिया आहिनि। रूस सां सिहत, तालीम ऐं सक़ाफ़त ते लाॻापा वधीक बहितर करणु चाहियूं था। चैंपियंस ट्रॉफी लाइ भारत जे पाकिस्तान न अचण वारे मामले ते पीसीबी पारां माइनस इंडिया जे फॉर्मूले ते गौर करणु शुरू। पीसीबी पारां आईसीसी खे ख़त लिखण जो फ़ैसिलो। आईसीसी खे ख़त हुकूमती गाइडलाइंस तहत 1-2 ॾींहनि में लिखियो वेंदो। ज़रियनि मूजिबि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड क़ानूनी मुशावरत बि मुकमल करे वरिती। पीसीबी आईसीसी खां भारत जे पाकिस्तान न अचण जा ठोस सबब पुछंदो। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ॿियनि बोर्ड सां बि राबितो करे पंहिंजो मौक़िफ़ साम्हूं रखंदो। पीसीबी मुतालबो कंदो त भारतीय बोर्ड इनकार जो सबब लिखी ॾे। सुप्रीम कोर्ट में टैक्स बाबति केस जी ॿुधणी दौरान आईनी बेंच जो ज़िक्र। केस जी ॿुधणी आईनी बेंच कंदी। हू केस जी ॿुधणी रेगुलर बेंच में करे रहिया आहिनि। जस्टिस आयशा मलिक जा रिमार्क्स। जस्टिस मंसूर अली शाह रिमार्क्स ॾिना त हिन वक़्तु का बि आईनी बेंच नाहे त पोइ हीअ जेका बेंच वेठी आहे उन जो छा कजे। जेसीं ताईं आईनी बेंच न वेहंदी छा हू गैर आईनी आहिनि। मतिलबु त जेसीं ताईं आईनी बेंच वेहे तेसीं ताईं आईनी केस न ॿुधा वेंदा। दहशतगर्दी जे अंत वारे एक्ट में तरमीम 6वीं तरमीम ऐं जमहूरियत जी तौहीन आहे। जेयूआई सरबराह मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त शक जे बुनियाद ते कंहिंखे तहवील में वठणु इंसानी हक़नि जी भञकड़ी आहे। आइन सभिनी जो आहे, उन जो एहतराम करणो पवंदो। पाकिस्तान जे अमन लाइ सभिनी खे मुतहद थियणो पवंदो। 2028 ताईं समूरनि खातनि खे व्याज खां पाक कयो वेंदो। जमहूरियत ऐं इस्लामी निज़ाम लाइ तहरीक जारी रखंदासीं। हू महफ़ूज़ पाकिस्तान लाइ मज़बूत ख़ुद जा क़ाइल आहिनि। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण सां गॾियल अरब अमारात जे कौंसल जनरल जी मुलाक़ात। शर्जील इनाम मेमण खे यूएई जे क़ौमी ॾिहाड़े जे तक़रीबुनि में शिरकत जी दावत। सूबाई वज़ीर पारां यूएई जो ॾिहाड़ो जोश ऐं जज़्बे सां मल्हाइण जी ख़ातिरी। मुलाक़ात दौरान मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार वधाइण ते ख़्यालनि जी ॾे-वठि, मुआशी समाजी तरक़ी ऐं सहकार वधाइण ते इत्तफ़ाक़। शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त सिंध जे तरक़ीअ लाइ यूएई जूं कोशिशूं लिकियल न आहिनि। यूएई जे अवाम ॾुखी घड़ीअ में सिंध जो अवाम जे साथ ॾिनो आहे। ऐं IBA सखर पारां 1 डिसंबर ते MDK टेस्ट वठण जी तजवीज़। सिंध काबीना जी मंज़ूरी बाद IBA सखर पारां टेस्ट जूं तयारियूं शुरू। PMDC कंट्रोलर इम्तिहान इमदाद ख़ुश्क ऐं ज़ुहैब शेख फोकल पर्सन मुक़रर।